जादू की रात में समझी गारा करे शालो दी मुझे सामो तू। अस्सलाम वालेकुम। अरे वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। जम्मू जो तू अकेलो मिली है यार। बिल्कुल अकेलो हा, सफा वांदुकाई लगी पई आ। हाणे तू दे हाल वाल, दाढ़ी ठाराईंदे, वार ठाराईंदे। बाबा न दाढ़ी न वार। अरे या गाल कर न, तो माना तू कचहरी लायो ही, मां पर अकेलो वेठोस, सफा बोर पे थियुस। मां चयो को अचे त वे ही बात तवे रायू। बोलू तो में कम आहे बाबा, इने खां पहिरे को अची न वञे मुको हाल वाल वठ। सफा भला जे री गाल आ, वो करो हाल वाल त कीअं आयो ही। मेरे आयो त बुधा, तुझे पोया पुलिस त काने पई? न न छो पुलिस हूंदी? जडे पुलिस ना आए तो पो ये लोड़ा छो तो वरी? अवाल एड़ा आहिनि, सोचां थो त को ॿुधी न वठी। अच्छा माना इहा ॻाल्हि आ। भला ॾे त हाल वाल, तू मूंसां हीरोइन जो कारोबार करण थो चाही जा? अब्बा हीरोइन ही त ज़ेबा आहे, शबनम। अॼुकल्ह जे हीरोइननि खे अदाकारी किथे थी करणो अचे न। मां इन फिल्म जी हीरोइन जी कोन थो ॻाल्हि कयां नाना। गुलू इएं त तुंहिंजी अम्मा बि कंहिंखो घटि हीरोइन न आहे। मां बि घणनि खे पिचाईंदो आहियां, पर हे पोरो त ॿ हथ मूंखां बि अॻिते थींदो थो वञे। छा चई गुलू? तूं चयो माए त तूं हिते भला चरस जो कारोबार करण ऐं भग खपाइण जी सलाह मूंसां करण आयो ही छा? तौबा कर बा, तौबा कर। असां भला न छो खपाए, पंहिंजे नसुल खे तबाह करणु चाहियूं था छा? ओ भला तूं मूंसां सलाह कहिड़ी करण थो चाहीं? तरस मिंट रुगो तरस। सम्झा थो त पोरो अॼु खां वॾे राज़ वारी ॻाल्हि कंदो। दरअसल ॻाल्हि इहा आहे त अहिड़ो हाल वाल ॾे नाना जो दिलि ख़ुशि थी वञे। गुलू अहवाल अहिड़ो ई आहे, असुल दिलि ख़ुशि थी ईंदई अब्बा। पोइ जल्दी कर नाना, देरि न कर अहिड़ा हाल वाल ॾियण में। दरअसल ॻाल्हि इहा आहे गुलू त अॼु मां हिते तोखां तुंहिंजी अम्मा जो संग घुरण आयो आहियां। संग? सोबु अम्मा जो? उन जे पुट खे घुरण लाइ आयो ही? यादि कर पुट गुलू, तो त चयो हो त मुंहिंजी अम्मा शादी करणु थी चाहे, पोइ मां बि त कुंवारो आहियां न। तूं कुंवारो आहीं? ओ बा माइड़ी जो मरी वई त पोइ मां कुंवारो ई आहियां न। यो मामा सां सलाह कयां, वो तोखे सुभाणे वरंदी। उमेद त वरंदी हा में ई हूंदी। अम्मा सां लाउंदा ख्वाब अहिड़ो त हछर कंदो साईं, पंहिंजा पुट बि पातर हणंदाई। मां वॾो किनो माण्हू आहियां,